हेलो दोस्तों, आहियां डॉक्टर मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां यूट्यूब चैनल जे पॉलिसीज़ ते। उहे पॉलिसियूं जेके हिकु यूट्यूब चैनल हलाईंदड़ खे ज़रूरु फॉलो करणु घुरिजनि ऐं जेकॾहिं उन्हनि पॉलिसीज़ खे फॉलो नथो कजे त पोइ चैनल बंदि थी वञे थो, चैनल टर्मिनेट थी वञे थो। जंहिं करे जेका एॾी असां यूट्यूब ते जेके माण्हू महिनत कनि था ऐं उन चैनल खे एॾो मथे आणनि था ऐं यूट्यूब जे पॉलिसियुनि खे फॉलो न करण जे करे उहे चैनल बंदि थी था वञनि। दोस्तो, तव्हां तसवर कयो त तव्हां हिकु बहितरीन ज़बरदस्त क़िस्म जो वीडियो ठाहियो ऐं उहो यूट्यूब ते तव्हां अपलोड कयो ऐं अपलोड करण खां पोइ तव्हां हुनखे सोशल मीडिया ते किन दोस्तनि सां शेयर कयो या व्हाट्सएप ज़रिए किन दोस्तनि खे तव्हां मोकिलियो ऐं दोस्तनि जॾहिं उहो वीडियो खोलियो त उन्हनि तव्हांजो स्क्रीन शॉट तव्हां ॾे मोकिलियो। ही तव्हां ॾे स्क्रीन शॉट आयो जंहिंमें लिखियलु आहे तव्हांजो वीडियो नथो ॾिसी सघिजे, तव्हांजो वीडियो नथो खुले, छाकाणि त इहो वीडियो यूट्यूब चैनल तरफ़ां जेको आहे बंदि कयो आहे ऐं इन वीडियो सां लाॻापियल जेको चैनल आहे उनखे यूट्यूब बंदि करे छॾियो आहे, जंहिंजो सबबु इहो आहे त इन चैनल जेको यूट्यूब जो जेको इहो चैनल आहे इहो यूट्यूब जे पॉलिसियुनि खे हिननि फॉलो न कयो या उन्हनि पॉलिसियुनि मुताबिक़ पंहिंजे चैनल खे न हलायो। त अहिड़े क़िस्म जी जॾहिं शयूं अचनि थियूं त लाज़िम माण्हू खे परेशानी थिए थी ऐं उहा जॾहिं परेशानी थिए थी त माण्हू हिकु सवाल पुछे थो त भई मुंहिंजे चैनल खे छो बंदि। त इहे सवाल पोइ माण्हू खे परेशान कनि था त भई मुंहिंजे चैनल खे छो बंदि कयो वियो या कहिड़ा सबब आहिनि, कहिड़ा सबब थी सघनि था, हाणे मुंहिंजो चैनल रीस्टोर थींदो या न थींदो। त इहो सवाल जेको पैदा थिए थो त यूट्यूब मुंहिंजे चैनल खे छो बंदि कयो। इन सवाल जो जवाब छा आहे त भई वाई यूट्यूब चैनल इज टर्मिनेटेड माय चैनल, कहिड़ा सबब आहिनि त उन सबब आहिनि कम्युनिटी गाइडलाइंस खे पूरो न करणु, यूट्यूब जा जेके टर्म्स एंड कंडीशन आहिनि उन्हनि खे पूरो न रहणु या अहिड़ा वीडियो ठाहिण जेके कॉपीराइट जे ख़िलाफ़ आहिनि, जिन में तव्हां ॿियनि वीडियोज़ जो क्लिप लॻायूं, जिन में ॿियनि वीडियोज़ जा जो तव्हां सॉन्ग्स एड कया आहिनि या उहे सॉन्ग एड कया आहिनि जेके कॉपीराइट जे कैटेगरी में अचनि था। त अहिड़े क़िस्म जी जेके शयूं तव्हांखे परेशान कंदियूं। हाणे कम्युनिटी गाइडलाइंस आहिनि छा? कम्युनिटी गाइडलाइंस आहिनि बुनियादी तौर ते त तव्हां जेको बि वीडियो ठाहियो उन में कंहिं क़िस्म जी वायलेशन न हुजे, उहा वायलेशन कम्युनिटी जे ख़िलाफ़ न हुजे, उहा वायलेशन कंहिं क़ौम जे लाइ न हुजे, कंहिं बि क़िस्म जी हुन वायलेशन न हुजे ऐं तव्हांजो वीडियो जेको आहे यूट्यूब जे गाइडलाइंस जे मुताबिक़ हुजे, यूट्यूब जे टर्म्स एंड कंडीशन जे मुताबिक़ हुजे। जो तव्हांजो जेके वीडियोज़ आहिनि जेके तव्हां रिपीटेडली पोस्ट कयो था त उहे जेको एब्यूज़िव न हुजनि, उनमें का नफ़रत न हुजे, उनमें ग़लति ॻाल्हि न हुजे, उहा ॻाल्हि न हुजे जेको माण्हू ॾिसी न सघे, ॿुधी न सघे, अख़लाक़ सां किरियल ॻाल्हि हुजे। त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे करणी, अहिड़ी का बि क्लिप न आहे ॾेखारणी, अहिड़ी का बि शाइरी न आहे पढ़णी, अहिड़ो को बि गानो न आहे ॻाइणो, गीत न आहे ॻाइणो जेको ग़लति हुजे, जेको अख़लाक़ सां किरियल हुजे। या काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे त यूट्यूब जे मना करण जे बावजूद बि कुझु अहिड़ा यूट्यूबर हूंदा आहिनि जेके बार बार अहिड़ा हरासमेंट वारा, नफ़रत वारा या असां ईअं चऊं त पोर्नोग्राफी ऐं सेक्सुअल क्लिप्स उनमें थींदा आहिनि जेके पॉलिसीज़ जे ख़िलाफ़ आहिनि। छाकाणि इहे शयूं समाज खे ख़राब थियूं कनि, इहे शयूं मुआशिरे खे ख़राब थियूं कनि। त अहिड़ी का बि शइ न आहे ॾियणी जेका मुआशिरे जे ख़िलाफ़ हुजे, समाज जे ख़िलाफ़ हुजे, माण्हुनि जे रहणी कहणी जे ख़िलाफ़ हुजे, अख़लाक़ियात हुनमें मौजूदु न हुजे, अख़लाक हुनमें मौजूदु न हुजनि, माण्हू ॿार उहे वीडियो न ॾिसी सघनि, वॾा न ॾिसी सघनि। त अहिड़ी क़िस्म जा जेके अहिड़े क़िस्म जा जेके वीडियो आहिनि, क्लिप आहिनि, सॉन्ग्स आहिनि या ॿियूं शयूं त उहे तव्हांजे चैनल खे बंदि कराइण में अहम किरदारु अदा कंदियूं ऐं उन सां चैनल बंदि थी वञनि था। या बार बार जेको आहे चैनल जेको आहे उहो डेडिकेटेड आहे त तव्हां कंहिं अहिड़ी शइ खे पब्लिसिटी था कयो, कंहिं अहिड़ी शइ खे अॻिते आणो था जेको यूट्यूब पॉलिसी जे ख़िलाफ़ आहे। तव्हां एडवर्टाइज़ था कयो, कुझु बि कयो था जेके यूट्यूब कंहिं बि कंपनी लाइ कंहिंजे लाइ पई त यूट्यूब पॉलिसी जे ख़िलाफ़ आहे। या तव्हां कंहिं चैनल जो टैग इस्तेमालु कयो, मसलन उहो चैनल तमामु टॉप ते आहे, सभु कुझु आहे, तव्हां छा कयो जो त जीअं सर्च में तव्हां अचो त तव्हांजो टैग इस्तेमालु कयो या मशहूरु गाननि जो मशहूरु वीडियोज़ जो तव्हां टैग इस्तेमालु कयो, उन टैग ते बि तव्हांजो चैनल जेको आहे टर्मिनेट थींदो। या कॉपीराइट खे तव्हां ब्रीच कयो, पॉलिसी खे ब्रीच कयो त तव्हांजो चैनल बंदि थी वेंदो। त इन मक़सदु इहो आहे त वीडियोज़ तव्हां उहे ठाहियो जेके ओरिजिनल तव्हांजा ई हुजनि, आवाज़ तव्हांजो, वीडियो तव्हांजो, सिचुएशन तव्हांजी, हर शइ तव्हांजी हुजे, उन में ॿिए का बि शइ न हुजे, ॿिए कंहिंजी का हुनमें इन्वॉल्वमेंट न हुजे। ॿिए जो मतिलबु आहे उहे वीडियोज़, उहे शयूं जेके नेट ते मौजूदु आहिनि, जेके यूट्यूब ते मौजूदु आहिनि, उहे शयूं न हुजनि।
घटना से उनसां कॉपीराइट जो मसलो ईंदो, उन सां तव्हां सां अहिड़े क़िस्म जा मसला ईंदा त ॿिए कंहिंजी का बि शइ नाहे खणणी, तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजी शइ रखणी आहे। टेग बि तव्हांजा पंहिंजा हुजनि, पंहिंजा टेग न आहिनि ॼणा त मुंहिंजो चैनल जंप करे, न। हिन में तव्हांखे ऑर्गेनिक यूज़र घुरिजनि, ऑर्गेनिक व्यू घुरिजनि, ऑर्गेनिक तव्हांखे वॉच आवर घुरिजनि। मींस ऑर्गेनिक सब्सक्राइबर या वॉच आवर्स मक़सद आहे उहे जेके नेचुरली तव्हांजा हुजनि, जेके नेचुरली हुजनि, मेन मेड न हुजनि। तव्हां कंहिं पब्लिसिटी जे ज़रिए न वठो, तव्हां कंहिंजो ग़लति टेग इस्तेमालु करे उहे सब्सक्राइबर या वॉच आवर न वठो, पर नेचुरली जेके अचनि था, तव्हांजी क्वालिटी एॾी सुठी हुजे त माण्हू नेचुरली तव्हांजे वीडियो खे ॾिसनि, त उन सां छा थींदो, तव्हांजो चैनल महफ़ूज़ बि हूंदो ऐं कॾहिं बि टर्मिनेट बि न थींदो, उते कॉपीराइट जो मसलो बि न ईंदो। ऐं इहे ई यूट्यूब जूं पॉलिसी आहिनि, त इन ते जेकॾहिं तव्हां कंदा त तव्हांजो चैनल टर्मिनेट न थींदो। पर जेकॾहिं तव्हां इहो न कयो आहे ऐं तव्हांजो चैनल हिन वक़्तु टर्मिनेट थी चुको आहे, हाणे तव्हां छा कंदा? हाणे इन चैनल खे तव्हां रिकवर कीअं कंदा, रिस्टोर कीअं कंदा? त दोस्तो, यूट्यूब सहूलियतूं ॾिए पियो, जेतो यूट्यूब जो हिन में स्ट्रिक्ट पॉलिसियूं, सख़्तु पॉलिसियूं, त जेकॾहिं तव्हां इन्हनि पॉलिसी जे ख़िलाफ़ विया हो त असां तव्हांजो चैनल रिस्टोर न कंदासीं। पर उहे बि तव्हांखे उहे को हक़ ॾियनि था, राइट ॾियनि था त तव्हां पंहिंजी सफ़ाई में कुझु पेश कयो, कुझु ॻाल्हियूं ॿुधायो। त कॾहिं कॾहिं ईअं बि त थींदो आहे न त यूट्यूब खां बि त ग़लती थी सघे थी, त उन ग़लती में त तव्हांजो चैनल बंदि न कयो आहे, टर्मिनेट न कयो आहे, त उन्हनि शयुनि खे तव्हांखे यूट्यूब खे ॿुधाइणो आहे। जंहिं लाइ तव्हांखे यूट्यूब हिकिड़ो कम्यूनिटी लेवल ते उहो फ्री फॉर्म ॾींदो आहे, उहो भरींदा पिया। उहो फॉर्म कीअं भरिजे उहो बि आउं तव्हांखे ॿुधायां। पर जेकॾहिं तव्हां चैनल टर्मिनेट थी चुको आहे ऐं तव्हां अहिड़ियूं ग़लतियूं न कयूं आहिनि, त पोइ तव्हांखे परेशान थियण जी का ज़रूरत आहे। चैनल तव्हांजो रिस्टोर थी वेंदो ऐं उहो फॉर्म तव्हां जेकॾहिं भरींदा त तव्हांजो चैनल जेको आहे उहो तव्हांजो रिस्टोर थी वेंदो। दोस्तों, जेकॾहिं तव्हांजो चैनल टर्मिनेट थी चुको आहे, बंदि थी चुको आहे, त तव्हांखे परेशानी जी ज़रूरत न आहे ऐं तव्हांखे यूट्यूब जो ई फॉर्म भरिणो आहे, जेको गूगल तरफ़ां तव्हांखे मिलियो आहे। छाकाणि यूट्यूब गूगल जो ई हिकिड़ो प्रोजेक्ट आहे, उनजो ई सबसाइडी प्रोजेक्ट आहे, उन हिकु बिज़नेस टूल आहे उनजो। त गूगल तव्हांखे उनजो हिकु ॾिए पई, जंहिंखे असीं चवंदा अनएबल टू एक्सेस गूगल प्रोडक्ट। हाणे हुनखे असां कीअं एक्सेस कयूं? त हीउ फॉर्म जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां भरियो त तव्हांजो चैनल वरी रिस्टोर थींदो, तव्हांखे सही मिली वेंदो। उन लाइ दोस्तो तव्हां कंदव छा? सभ खां पहिरियां हिते तव्हां पंहिंजो नालो लिखंदव, जेको बि तव्हांजो नालो आहे तव्हां लिखंदव, पूरो नालो लिखंदव, कंप्लीट जेको तव्हांजो नालो आहे उहो लिखंदव। उन खां पोइ तव्हां छा कंदा त जेका तव्हांजी यूट्यूब चैनल लाइ ईमेल एड्रेस आहे, तव्हां हिते उहा ईमेल एड्रेस ॾींदा। जेका यूट्यूब चैनल आहे इहो ज़हन में रखिजो, जंहिं चैनल ते तव्हां जंहिं चैनल लाइ तव्हां जेका ईमेल इस्तेमालु था कयो, जंहिंजे लाइ तव्हां साइन इन कंदा आहियो, उहा ईमेल हिते लिखो। उन खां पोइ तव्हां उहा ईमेल ॾींदा जंहिं ते यूट्यूब तव्हां सां राब्तो करे। छाकाणि त ही ईमेल चैनल त बंदि थी चुकी आहे, ही चैनल त तव्हांजो बंदि थी चुको आहे, ही ईमेल त तव्हांजी बंदि थी चुकी आहे, इन ते त तव्हां सां राब्तो थी न सघे। हाणे तव्हांखे उहा ईमेल घुरिजे जंहिं ते यूट्यूब तव्हां सां राब्तो करे, जंहिं ईमेल ज़रिए यूट्यूब तव्हां सां राब्तो करे। त हिते तव्हां उहा ईमेल लिखंदा, मीन्स जंहिं सां यूट्यूब तव्हां सां कॉन्टेक्ट करे, उहा ईमेल लिखंदा। ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजे चैनल जो, जेको चैनल बंदि थी चुको आहे, जेको यूट्यूब जंहिं चैनल खे बंदि कयो आहे, टर्मिनेट कयो आहे, उन चैनल जो तव्हां हिते URL ॾींदो, उनजी एड्रेस ॾींदो। हितां खणी हितां ई करे उनजी कॉपी करे ऐं हिते अची पेस्ट कंदो। ही लिंक पेस्ट न कंदो, जेका तव्हांजे यूट्यूब चैनल जी लिंक आहे उहा कॉपी करे, URL कॉपी करे हिते पेस्ट कंदो। या तुंहिंजी जेका बुनियादी ॼाण। हाणे उन खां पोइ तव्हांखे इहो प्रूफ ॾियणो आहे, रीज़न ॾियणा आहिनि, साबित करणो आहे त तव्हांजो जेको चैनल आहे उन में कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी शइ न आहे। ऐं उहो तव्हां हुनखे ॿुधाईंदो त जेको तव्हां मुंहिंजो यूट्यूब ते तव्हां ईमेल कंदव, तव्हां असांजो चैनल बंदि कयो आहे, मुंहिंजो चैनल बंदि कयो आहे, तॾहिं त हुन में कंहिं बि क़िस्म जे अहिड़े जेको आहे न्यूडिटी और सेक्चुअल कंटेंट कोन हुयो, उन में को बि वायलेंट या ग्राफिक कंटेंट कोन हुयो, उन में को बि अहिड़ो जेको आहे हेटफुल, नफ़रत वारो कंटेंट मौजूद न हो। उन में कंहिंजे लाइ बि का धमकी न हुई, का थ्रेट न हुई, को बि स्पैम या स्कैम हुन में न हुयो, कंहिं बि क़िस्म जो स्पैम न हो, न ई का उहो चैनल मुंहिंजो कंहिंजे लाइ इस्तेमालु थिए पियो, न ई का उन में अहिड़ी ॻाल्हि हुई जेका मिसलीडिंग करे माण्हुनि जे जज़्बनि खे भड़काए ऐं माण्हुनि खे ग़लति राह ते आणे, न ई का अहिड़ी ॻाल्हि हुई। नहीं मुझे चैनल में ब्रीच ऑफ यूट्यूब पॉलिसीज़ आहे, मुंहिंजो चैनल यूट्यूब पॉलिसी मुताबिक़ आहे, मूंखे हेतिरो टाइम थी वियो आहे जो मां यूट्यूब ते कमु करियां पियो, ऐं न ई को मां कॉपी राइट खे विञायो आहे, मां को कॉपी राइट जे ख़िलाफ़ वियो आहे,
मां उहे यूट्यूब ई चैनल हलायां पियो जीअं यूट्यूब मूंखे गाइड करे पियो इन मुताबिक़ ई मुंहिंजो चैनल हले पियो तंहिं करे आख़िर में तव्हां लिखंदव त मुंहिंजे चैनल खे रिस्टोर कयो वञे जेको मुंहिंजो फन आहे जेका मुंहिंजी ॼाण आहे जेको बि तव्हां कयो था उहो तव्हां ॿुधायो त मां पंहिंजे आइडियंस ताईं पंहिंजे व्यूअर्स ताईं पंहिंजे माण्हुनि ताईं पहुचायां ऐं इन सां कम्युनिटी खे फ़ाइदो पए थो इन सां कम्युनिटी डेवलप थिए थी इन सां असांजो समाज डेवलप थिए थो जंहिंजो असरु पूरी दुनिया ते पए थो अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं तव्हां हिते ज़बरदस्त क़िस्म जो कंटेंट लिखो था लिखो अंग्रेज़ी में इहो माइंड में रखो ज़हन में रखो अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं लिखो था त तव्हांजो चैनल 2 मिंटनि खां हिकु हफ़्ते ताईं वापसि साॻी रिस्टोर थींदो ऐं वरी तव्हां हुनखे साॻी तरीक़े सां हलायो पर तव्हांखे इन्हनि शयुनि जो ज़रूरु ख़्यालु रखिणो आहे हुन में का बि अहिड़ी शइ न हुजे जेका तव्हांजे चैनल खे बंदि करे तो जी मेहरबानी दोस्तों ये वीडियो तव्हां ॾिठो ऐं उम्मीद त तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदो जेकॾहिं तव्हां में कंहिंजो चैनल टर्मिनेट थी चुको आहे बंदि थी चुको आहे त ही टेक्निक्स इस्तेमालु करे तव्हां पंहिंजे चैनल खे रिस्टोर करे सघो था ऐं इहे ग़लतियूं बि न कंदा जेके मूं तव्हांखे ॿुधायुनि जंहिंसां तव्हांजो चैनल बंदि थी वञे मां यूट्यूब खां सवाइ फेसबुक ते मौजूदु आहियां ट्विटर ते इंस्टाग्राम ते ऐं लिंक्डइन ते मौजूदु आहियां ऐं जेकॾहिं तव्हां हिन वक़्त ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त हेठि जेको ॻाढ़ो बटन आहे हिनखे प्रेस कयो ऐं बेल आइकन खां बि दॿायो त जीअं मुंहिंजा मुस्तक़बिल में थींदड़ सभु वीडियोज़ जेके तालीमी वीडियोज़ आहिनि उहे तव्हां वटि पहुचनि पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा वरी मिलंदासीं कंहिं ॿिए टॉपिक सां कंहिं ॿिए वीडियो में